ड्रामे जी हिन हफ़्ते दोस्तों पहिरीं एपिसोड स्टार्ट थियण वारी आहे। बिल्कुलु दोस्तों ही ख़बर जेका तव्हांखे असां ॾियण वारा आहियूं, तकरार ड्रामे जी शूटिंग ज़ोरो शोर सां हली रही आहे ऐं तकरार ड्रामे जा अदाकार पंहिंजा जोहर शूटिंग में ॾेखारे रहिया आहिनि। शूट स्टार्ट थी चुकी आहे ऐं इन में दोस्तों अॻिते हली जेको आहे खानू खर दिमाग़ जी बि एंट्री थींदी तकरार ड्रामे में। इहे बि ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं ॿिनि ड्रामनि में भी खानू खर दिमाग़ जी एंट्री थींदी, थी सघे थो पत्थर दिल ड्रामे में भी थिए। बहरहाल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन हफ़्ते तकरार ड्रामे जी दोस्तों एपिसोड ईंदी सूमर खां पोइ, यानी अङारे तव्हांखे एपिसोड तकरार ड्रामे जी मिली वेंदी। पकी ख़बर हली रही आहे ऐं तव्हां सां असां ही ड्रामा रिव्यू जेको करे रहिया आहियूं ऐं तव्हां सां रिपोर्ट शेयर करे रहिया आहियूं त तकरार ड्रामे जी हिन हफ़्ते एपिसोड बिल्कुलु धमाके सां दोस्तों स्टार्ट कई वेंदी ऐं उतो ई कहाणी स्टार्ट थींदी जिथे कहाणी तकरार ड्रामे जी बंदि थी हुई। ही रिपोर्ट दोस्तों ही वीडियो अव्हां जे लाइ ऐं अव्हां दोस्तनि जे लाइ ऐं अव्हां दोस्तनि खे अर्ज़ु आहे त तव्हां तकरार ड्रामे जा परस्तार आहियो ऐं असांजो उदासी टीवी चैनल ते रोज़ानो तव्हां अपडेट ॾिसंदा आहियो। ही नंढिड़ो वीडियो ऐं इन में वॾी ख़बर आहे ऐं पंहिंजे दोस्तनि सां लिंक शेयर कयो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु करे छॾियो ऐं महिरबानी करे चैनल खे जे सब्सक्राइब नाहे कयूं वेठा सब्सक्राइब करे बेल आइकन खे आल ते कयो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।